अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ क़ाल इब्राहीम लिअबीहि या अबति लिम तअबुदु मा ला यस्मअु व ला युबसिरु व ला युग़नी अन्का शैअन या अबत इन्नी क़द जाअनी मिनल इल्मि मा लम यअतिक फत्तबिअनी अहदिक सिरातन सविय्या या अबत ला तअबुद शैतान इन्न शैतान कान लिर्रहमानि असिय्या। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, दुनिया में कि अड़ा को बादशाह गुजरिया आहिनि जिन पाण खे रब सॾायो आहे। उन्हनि बादशाहनि मां हिकिड़ो निमरूद आहे, ॿियो फ़िरौन आहे। इन्हनि नालो हुयो त असीं रब आहियूं ऐं मख़लूक जेके बि माण्हू हुआ उन्हनि खे हुननि मजबूर कयो हो त तव्हां असांखे सजदा करियो। निमरूद जी हुकूमत में बि इहो ई सिलसिलो हो। बहरहाल तारीख़ी लिहाज़ सां इन जा वॾा तफ़सील आहिनि ॻाल्हियुनि जा। निमरूद जी हुकूमत में वॾा वॾा बुत निमरूद जी शक्ल जा बुत खाननि में रखल हुआ। माण्हू हुननि खे पूॼींदा हुआ, हुनखे सजदा कंदा हुआ। रूबरू जेको ईंदो हो सो रूबरू सजदा कंदो हो। ओचितो हिकिड़ी राति निमरूद ख़्वाब ॾिठो। परंदी पासा को तारो उभरियो है, आस्ते आस्ते मथे चढ़ंदो अचे, पर रोशनी एॾी मंझंदि आहे, एॾी रोशनी आहे जो सिज चंड उनजे अॻियां का शइ कोन्हे। सिज ऐं चंड जी रोशनी ते बि ग़ालिब आहे। ही छिड़क भरे उथियो। उन ज़माने में भी जादूगर या वरी नुजूमी इन्हनि जो ज़ोर हो। आदि जो उथी वेही रहियो, निंड में सरकारी आर्डर थियो तो मुझे मुल्क जा जादूगर नुजूमी काहिन जेके भी आहिनि उहे सभु गॾु थियो। अॼुकल्ह बि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके ॿुध जूं ख़बरूं ॾींदा आहिनि। ऐं जेको माण्हू मुसलमान पंहिंजे कंहिं बि लालच जे करे, कंहिं मामूली नुक़सान जे करे अहिड़े माण्हू वटि मटे वियो, कंहिं भोपे वटि जेको ॿुध जूं ख़बरूं ॿुधाए, कूड़ हणे, उन वटि रुॻो मटे वञे त वञी मुंहिंजी चोरी थी वई आहे, मूंखे नालो ॿुधाए, नालो कढी ॾे, मुंहिंजी क़िस्मत ॾिस,
तो मुझे शादी मिलंदी कोन मिलंदी। जे कॾहिं न को माण्हू मुसलमान अहिड़ो कम करे मटे रुगो वञे उनखे वञी चवे त हुन पंहिंजे ज़िंदगी जूं जेके बि नेकियूं कयूं सभु हिकिड़े धक में तबाह थी वेंदियूं। इहो इल्मु सिर्फ़ु अल्लाह जे ज़ात वटि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी जहान जा सरदार ऐं साईं ते अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो आहे। पाण सगोरा क़ुरान शरीफ़ में लिखियो पियो आहे। अल्लाह के रसूल पाण फरमायो मा अदरी मा युफ़अलु बी व बिकुम। मूंखे इहा ख़बर कोन्हे त मूंसां छा थींदो तव्हां सां छा थींदो। इहो रसूल खे आहे। अम्मा आयशा ते तहमत आई है काफरन मुनाफिकन गॾिजी वावेला घोड़ा घोड़ा कया। रसूल अल्लाह परेशान थी गया। बीबी आयशा के घर में कॾहिं रवानो को सा माइटन वटि रही पई आहे। रसूल परेशान। अबू बकर धार पे रोए। अबू बकर जी घरवारी धार पे रोए। अम्मा आयशा धार पे रोए। का ख़बर कोन थी पई त ॻाल्हि सची आहे या कूड़ी। जेसी कुरान न आयो कुरान फ़ैसिलो न कयो तेस ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान रहा। अम्मा आयशा रोंदे रही। रसूल के इहा ॻाल्हि फैसले जी ख़बर कान पई त आयशा जे बारे में जेका ॻाल्हि उथारी वई आहे सची आहे या कूड़ी आहे। हुदैबिया जे मौके ते जॾहिं काफ़रनि सां सुलहनामो पियो तयारु थिए तॾहिं ॻाल्हि हली वई त हज़रत उस्मान शहीद थी वियो। हज़रत उस्मान शहीद थी वियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खां बैत वरिती सहाबा खे गॾु करे ताबा काफ़रनि हज़रत उस्मान खे शहीद करे छॾियो आहे। हाणे मूंसां वाइदो कयो हथ ते हथ मिलायो उस्मान जो बदिलो वठी पोइ हलंदासीं। हाणे रसूल हुदैबिया जे मैदान ते वेठो आहे। 24-25 किलोमीटर परियां मके जो शहर आहे। 24-25 किलोमीटर ते हज़रत उस्मान खे शहीद कयो आहे। रसूल हिते वेठो आहे। विच में पंधु थोरो आहे। रसूल बैत पियो वठे त अचो त जेको आहे सो वाइदो करियूं त जहिड़ो कंदासीं विढ़ंदासीं जिहाद कंदासीं उस्मान जो बदिलो वराए हलंदासीं। जे रसूल खे कुझु जी ख़बर हुजे हा न त पोइ जेका ॻाल्हि हुली हुई त हज़रत उस्मान शहीद थी विया त रसूल बराबरि थी चयो भाई इहा ॻाल्हि कूड़ी आहे। मूंखे सॼी ख़बर आहे। जीअं अॼुकल्ह जा बाबा ऐं भोपा हे टुड़ाई फेरे चवंदा असांखे सॼी ख़बर आहे। जे रसूल खे ख़बर हुजे हा त बैत वठे हा जिहाद जो ऐलान थी आहे। तॾहिं के ख़ुदा जा रसूल के जेस ताईं अल्लाह के तरफ का हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम का ॻाल्हि ॿुधाए न तेस ताईं रसूल ख़ामोश रहंदा आहिनि। जिब्रील ईंदो आहे वही खणी ईंदो आहे अल्लाह जा हुकुम खणी ईंदो आहे न्यापा खणी ईंदो आहे पैगाम पहुचाईंदो आहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। त बहरहाल हीअ अॼुकल्ह बि सिस्टम हले पियो। चङा भला तंगी जिन 40 साल वाइदो ॿुधो आहे न पर ॼाण जे अलमारी मां सोन जी तोरी या सोन जी नथ जेकॾहिं खॼी वञे त ॿिए ॼाण में या कढण में वेठा हूंदा या खेसां मोरी ते वेठा हूंदा त हीउ नाले कढण जो वॾो आहे। ईमान अक़ीदो हक़ में वेंदो हले छो त नुक़सानु थियो आहे। थधी सघे हाणे मन पियो आहे वारी में ऐं सॼी ख़बर थी पए। जेस ताईं अक़ीदो पक्को न थियो आहे न तेस ताईं किताब तहज्जुद पढ़ो नमाज़ूं पढ़ो ख़ैरात पढ़ो कुझु कोन थींदो। बुनियाद अक़ीदो आहे अल्लाह जे ज़ात जो। हैदराबाद में ग़रीब नवाज़ पुल जेका सदी मंडी वारी हिनखे तोता फाल वारा वेठा पिंजरे में तोतो रखिया लिफ़ाफ़नि जी भरी भॼी पई आहे। अब यार फाल कढियो वो तोते के पिंजरे में कढंदो तोतो वरी लिफ़ाफ़नि जी जेका भरी भॼी पई आहे उन चोंग में हिकिड़ो लिफ़ाफ़ो खणंदो उहो खणी हुनखे ॾींदो पोइ उहो लिफ़ाफ़ो खोले पढ़बो पोइ जेको उन में लिखियलु आहे उहो तुंहिंजो बात। चङा भला माण्हू वेठा आहिनि।
निमरूद के वक्त में नजूमी जादूगर काइन पालन कटण वारा इन सभिनि खे गॾु जी ॻाल्हि ॿुधो मूं ख़्वाब ॾिठो आहे तारो भरियो आहे ज़बरदस्त वॾो तारो आहे जंहिं सॼे मुल्क खे रोशन करे छॾियो आहे ॿुधायो छा थींदो हाणे टिण सभु हिननि ज़ोर ॾेई इहे नेठ इन ॻाल्हि ते आया त बादशाह इन जो मतिलबु ही पियो निकिरे त तुंहिंजी बादशाही में हिकिड़ो छोकिरो पैदा थींदो जेको तोखां हुकूमत खसींदो तोखे ख़तमु करे कि पोइ तव्हां बादशाह सलामत मरी विया आहियो जी वणजी करियो हाणे हीअं करियो त जेके बि नंढड़ा ॿार आहिनि घरनि में उन्हनि सभिनि खे कुआयूं था ऐं आदर कढी था छॾियूं त अॼु खां पोइ को बि मर्द पंहिंजे माई सां न मिले बादशाही ऑर्डर त ॿार पैदा न थी ये निमरूदी ऑर्डर आहे मुड़ुसनि खे धार माईअ खे धार सम्झो को बि ॿार पैदा न थी उते निमरूद हो न पाण त मुसलमान आहियूं न मोहम्मद अली जना खां वठी जेके बि आया आहिनि मुल्क ते मुसलमान आया आहिनि अब मायूं वारा केरु मायुनि खे वेठो न वञे हलो साईं अब केॾी महिल जेको आहे तो शाम थी लुजू में जादू करे डोड़ लाठ आए वैल थियो नाक थियो ज़ुल्म थियो अब ॾियो ख़बर निमरूद वटि गॾु थिया ॿार होल हंगामो निमरूद जो ख़ैर आहे चोरी जादूगर सभु आया अब ॾियो ख़बर तुझी छोकरो जेको पैदा थींदो जेको तोखां हुकूमत पुरींदो न उहो सांझीअ मां जे पेट में ईंदो अञा आयो कोन्हे सांझी ईंदो कि पोइ बादशाह सलामत जेको ऑर्डर कढे चई बाइबल शहर में जेके बि मुड़ुसनि अथनि सभिनि खे मेरे छॾे ढंग में गॾु करे घर में रुगो मायूं छॾियो बसि पुलिस जो सख़्तु पहिरो हुजे फौज पुलिस तलवारूं खणी बीहो कंहिंखे बि न छॾिजा घर वञी कीअं वरी मायूं सां मिलण जो ॿार पेट में साईं ॿुधायो वाड़ थी विया मुड़ुस लोड़ो थी वियो तलवारूं खणी घेरे में पइजी फौज मुड़ुस त वेठा आहिनि बंदि बादशाह आदि जो पंहिंजे वज़ीर खे चयो जंहिंजो नालो आज़र हो आज़र खे जी ॻाल्हि ॿुध त हली भला ढंग जो मुआइनो करे अचूं ॾिसूं कमु सही पियो हले ग़लति चइसि हलो बादशाह पंहिंजे वज़ीर आज़र खे वठी ढंग जो दौरो करे फिरी सिरी आयो कमु ओके हा बा ओके 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 घुमी फिरी बादशाह आयो घर हाणे बादशाह निमरूद सोची किरी पियो आहे पलंग हुया खट जेको हुन ज़माने में हाणे आज़र वेठो आहे तो वॾो बादशाह खे विंटणो वेठो हाणे हवा वेठो करे ईअं केॾी महिल उन ई बंगले में बादशाह जे महल में आज़र जी माई मटी आई घरां निकिती आहे सिधो बंगले में आज़र जो नज़र पे वही मारी माई तू हिते किए भड़िया ही मारा लगी पई वठी पंहिंजे मौके कम सां आई ॿुधा कम ही आहे हाणे हू जेको आहे त उहो रोली फिरी उहो निमरूद ढंग मां आयो आहे त मोह पियो आहे भोंगर जा धका उहो मोह पियो आहे हे ज़ाल मुर्ज़ा अकेलाई में जेॾी महिल विया
हाँ क्या खबर दिलियों दिमाग सोचूं सब कुदरत के वस आहिनि अल्लाह जे वस ऐं वरी ख्याल जो माण्हू खे थिए इन डप वारी पोज़ीशन में भी ख्याल थिए न जो डप में तो पोइ तव्हांखे ख़बर आहे डप में अॼु सभु विसरी वेंदियूं तो आज़र के दिल में ख्याल आयो तो वो मोकिला माई हदी आया कमरा इलाही मैं लगा खाते तो धक ठाओ को वज छड़े वज जो पुट वो थी माई के पांच कमरे में माशाअल्लाह वांदो थी माई के रवन भी माई भजी हुई घर ही वरी बच्ची वेठो निबरो दे अरे मत गारो विजनो दोने देसी केडी वाला गोड़ थियो वठ वटा थी वई बार जे बाहर गोड़ ही नंद में भर करे उठो किसी जादू करे काई नी लुजो में सब बाहर बैठा ना दे खबर छा थियो जेदी दूर हुजो तंदे इंतजाम के दूर तो नेमो जा जीपो दूधा जो बियो बाहर ता टीलो माने बैठो हां वाह मुझा रब हाँ ये तबलीगी जमात वाला कहना है ना सब कुछ अल्लाह से होने का यकीन आ जाए यकीन थी वने इंसान जो अल्लाह के ज़ात ते तो सब कुछ करण वारो रब पूरी कायनात के हीलन अटकलन ऐं तदबीरन के रद्द करण वारो रब रब जे कने बचाइण चाहे भले इमरान हुजे इमरान जो पे हुजे जेकॾहिं रब बचाइण चाहे तो इमरान भी नथो मारे सके उनकी क्या दत्ता उनजा पटे वाला उनकी पुलिस नथी मारे सके जेकॾहिं रब बचाइण चाहे तो जेकॾहिं रब मारण ते अचे तो पोइ भले फिरौन हुजे पोइ भले अयूब खान हुजे जुल्फ़कार अली भुट्टो हुजे ख़्याल हक़ हुजे रब मारण ते अचे तो अच्छा मां जे पेट में अची विया पोइ कि हाणे ऑर्डर इहो आहे त अॼु खां पोइ जेको बि ॿार ॼमे जे नियाणी हुजे त छॾे ॾियोसि जे पुटु हुजे त पोसि साईं हज़ारे ॿार कुसिजी विया हज़ारे ॿार कुसिजी नमरूदी ऑर्डर थी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मां पंहिंजे पेट खे एॾो त लिकाए रखियो जो मुड़ुस खे बि कोन ॿुधाई आख़िर जॾहिं 20 जो टाइम थियो तॾहिं निकिरी वई जबल ॾांहुं उते ॻोल्हे ॻोल्हे हिकिड़ो जबल जी चुर घार जंहिंखे चइजे उन मंझि घिड़ी वई बीबी चवे थी अंदरि घिड़ियो त एॾी मुंहुं मां रोशनी निकिती जो घार सॼो रोशन थी वियो उन ई गार में बीबीअ ॿार ॼणियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मां जे पेट मां निकितो उनखे कपिड़े में वेड़े उते सुम्हारे वरी जो ॿाहिरि निकिती त हिकिड़ो वॾो पथर खणी गार जे मुंहं ते रखी पाण हली आई पंजे ॾींहं अठे ॾींहं लिकी लींदी हुई गार से पुट जी ख़बर चार वठण पर इब्राहिम अलैहिस्सलाम जी मां चवे थी त जेॾी महिल आउं लींदी हुयसि न त गार जे मुंहं ते वॾो पथर रखियलु जेको मुंहुं रखियो हो कोन ॿियो वॾो हो जंहिंसां सॼो गार
कुछ भी थिए उते इब्राहिम अलैहिस्सलाम जी परवरिश रब आंगणे में कई। आंगणे चुसींदो न खीर मिलंदो। के न आलम ने ये भी लिखियो था के आंगण में माखी के मां खीर के मां पानी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ार में हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी परवरिश रब जका कई सा तमाम तेज कई। किए जी पान मैं काय हलंदा पीढ़ी ते वो सुई हणंदा आहियूं न मैं जैमें 1.5 किलो खीर आयो वरी 18 किलो थी वेंदो। 10 दवा बजणा ॿिया महांगे ॾुअनि भाउ। और घणा पैदा जे 7 लख बराबर ॾोई ॾिठी जी ईमानदारी 18 किलो। घर काया जी पराणे जी मथ काराई थी सुबुह जो थी थड़नि में हथ विधो थी त वरी 1.5 किलो जो 1.5 किलो सदके सदके। हाणे हींअर कुर्बानी जा अचे पियो न कुर्बानी अचे पई सम्झो। हाणे हे जेके माल वारा माण्हू आहिनि जेके कुर्बानी लाइ गाबा ऐं छेला वठी पिया आहिनि न उनखे सुइयूं हणंदा आहिनि। हा गाबो पियो अचे त जुड़ियो नथो सघे। घटि में घटि 5 माण्हू गोश्त हूंदो मुंहिंजो। पट ते पियो केल जी हुनजे कंध जी लौम जेका सा पट ते पई केल जी। छा कलर आहे छा गोश्त ये सब इंजेक्शन कुआण खां भुकज कोन हूंदो। वठी हिनखे घर हिकिड़ो महीनो बीहारियो जे वरी साॻियो पिणस वांगे अहिड़ो न थिए त मूंखे ॿुधाए की वञो रुगो सुईअनि वारी या थोल लहे। इंजेक्शन वारी थोल ईअं अथव जेके खखर खाई वञनि न तो खखर खाई वञनि उहो ॿुध सुजी ॿुधो जिते खाईंदा अहिड़ी कोई को माण्हू फुलो कोन्हे। इहो आरज़ी आहे थोल इहा ॾेई वेंदी 2 मिंटनि खां पोइ। हे जानवर बि ईअं अथव हे सभु अटकल आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम अलैहिस्सलाम जी परवरिश ख़ार में रब एॾी तेज़ कई जेको ॿार हिकिड़े ॾींहं में वधे हज़रत इब्राहिम जेको ॿार महीने में वधे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ओतिरो हिकिड़े ॾींहं में वधंदो। नीठ अची वॾो थियो अञा धार में वो पंध करण जो मां हुनखे झले चीच मां वठी ॿाहिरि हाणे घुमाए पई जबलनि ते वाक पई कराए। ॾिठी रिढो बि चरनि ॿकरियूं ढगियूं माल था चरनि माण्हू की अमा हे छा आहे भाई जानवर भला इन्हनि खे कीअं पैदा कयो। अब इन्हनि जा रब इहे न जे करे ठिकाणो बिठाइण ॾिसे पियो। भला पोइ अमा मुंहिंजो रब केरु आहे। चइबो तुंहिंजो रब आउं आहियां तूं ई पोइ भला तुंहिंजो रब कि मुंहिंजो रब वरी तुंहिंजो पे आज़र आहे। पोइ आज़र जो पे उनजो रब केरु आहे कि उनजो रब निमरूद आहे कि रब निमरूद जो रब केरु आहे। माठ कर माराईंदो अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे जहिड़ो त हिन ॻाल्हि ते हले पियो। निमरूद जो को रब कोन्हे सभिनी जो रब उहो आहे ईअं कोन हूंदो उनजो बि को रब हूंदो। हिनखे डपु थियो वरी हिनखे छॾे वई नी राति जो कई मुड़ुस सां ॻाल्हि आज़र सां त जेको न इहो शो शो पे हलियो त ॿार ॼमंदो पोइ निमरूद खां हुकूमत फुरींदो। ॻाल्हि सची ॿुधायां मूं पुट ॼाओ लिकी हिन जबलनि में
उनखे छॾे आयो त गार में हाण वॾो थियो आहे ॻाल्हियूं एॾियूं पियो करे जो मूंखे इहे शक पियो लॻे त निमरूद खे आउं सम्झां थो त पातर हीअ हणंदो पाण निमरूद जी हिकिड़ो हुकूमत खे हीअ ऊंधो कंदो इन वरी की थी काथे खण टाको खण हल मूंसां गॾु हल मूंखे ॾेखार ऐं कुहंदोसि सफल के तो मारा है आज नहीं मजा आया आसार जो अगर तो इब्राहिम अलैहिस्सलाम को पी आया कत्तू बत्तू तेज करो जाल के बच्चों अच्छे जी ने जो है गार पे तो मनन जो पत्थर पे गार के मोते को बच्चों तो उड़ा में आगर जो हेठ मथे मथे की पत्थर पानी की उड़ानो ओ मेरी गाड़ में कुछ आए वही जो मत अंदर आया इब्राहिम अलैहिस्सलाम से नजर पे से जड़ो छोटे जो चंद छोटे इब्राहिम अलैहिस्सलाम असांजे नबी सगोरे जो ॾाढो हाँ वो मोहम्मद मुस्तफा वारो नूर जेको हज़रत इब्राहिम जे पेशानी में चमकियो पे न और मुल्क के रोशन करे बीठो हिकिड़ा माण्हू हार खाननि ते सुञाण पाई हार खाननि ने पेड़ा ॾींदो आहियां रहियो हिते आहियां तॾहिं बाग़े में असल ॻोठ सजावल ठटो हिन पासे या ॻोठनि राज्यनि भाॻनि जा माण्हू जेके आहिनि न उहे आउं घटि थो सुञाणा कंदे बाग़े आउं वधीक थो सुञाणा आउं उते किथे पुछो त केरु अमर आई पुछो त आयो या कुझु नओं पवर या आउं कोन सुञाणा के वरी जेके थे मूंखे कोन सुञाणनि अला केरु आउं समूह आहियां हाय समूह ई इहो मौली हबीब ॾाको जो छा थिए मौली हबीब मुंहिंजो चाचो हा यार जा लॻनि पिया आउं ॿुधां हिकिड़ा माण्हू हार खाननि ते सुञाण पाई हाँ वो नूरे मोहम्मदी इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी में तो चमके हार खान जो वक़्त अच्छा वो काचू बाचू ने खड़ी आयो ना हमारा तैयार थी उनके काची बाचू विसरी हो जाने की जी हेड़ो चंद लिकाई रखी बच्ची लेने के दूसरों नम्र जादू करे देखा जाएगा बच्ची आवाज कर हाने रात जो टाइम इब्राहिम अलैहिस्सलाम बैठो फलम्मा जन्ना अलैहि अल-लैल रा'a कौकबन क़ाल हाज़ा रब्बी फलम्मा अफ़ल क़ाल ला उहिब्बुल आफ़िलीन जॾहिं राति पई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो नज़र तारनि ते पियो पहिरियों दफ़ो त ग़ार में रहंदो हो तारनि ते जॾहिं नज़र पई त न्यारे हिकिड़े वॾे तारे जे नाले चई पंहिंजे माउ ऐं पीउ खे सम्झाइण लाइ इहो वॾो तारो मुंहिंजो रब आहे जॾहिं ॾींहुं थियो तारो बि गुम थियो क़ाल ला उहिब्बुल आफ़िलीन जी जेका शइ पंहिंजे वजूद खे बरक़रार नथी रखे सघी उहा रब कीअं थींदी मूं तारे तां हथ खयो वरी आई ॿी राति फलम्मा रअल क़मर बाज़िगन क़ाल हाज़ा रब्बी ॿी राति वरी माउ पीउ खे चई जो चंड पियो चमके इहो मुंहिंजो रब आहे इहो ॾिणी तारनि सभिनि खां वधीक रोशन आहे हलंदे फिरंदे पोइ राति चंड बि थियो गुम हा तॾहिं ऐलान कई कि मूं चंड तां पोइ हथ खयो वरी जो सिजो बुॾो त चई हाज़ा रब्बी हाज़ा अकबर
मुचंद नाथ कयो मुझो रब सिजाए जने शाम जो सिज नथो तरे मां पीउ जे अॻियां ऐलान कई ॿुधी छॾियो न मुंहिंजो रब सिजाए न चंड आहे न तारा आहिनि मुंहिंजो रब उहो रब आहे जेको हिन काइनात जो ख़ालिक़ आहे। हाँ तौहीद जी तालीम में नारो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे घर खां शुरू कयो मां पीउ जे अॻियां। हलो अॻिते इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ जेको आज़र हो इहो वांढो बुत ठाहींदो काठ मां निमरुद जे शक्ल जा पोइ विकिणी हुन मां गुज़र कंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम माशाअल्लाह हाणे पुटु वॾो थियो आहे हाणे इहो वरी कमकार में बांबेली थींदो। हा हाणे ही वरी हथ वधाईंदो कमकार में तो काठ जा बुत घड़े ठाहे पोइ वरी हज़रत इब्राहिम खे ॾींदो आहे बा वञी बाज़ार में वञी विकिणी अच त वरी को अटो भतो वठूं। हा ठीकु आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम घर खां ॿाहिरि निकिरी न बुतनि खे ॻीची में विझंदो हो रसो। ॻीची में रसो विझी पोइ हुनखे केरु ॾींदो। हा बुत आहिनि केरु ॾबा अचनि मिटीअ मां गप मां हुननि जा बूत ॻारा गप मां भरिया पिया ऐं वरी नारो कहिड़ो आवाज़ कहिड़ो पियो लॻाए अदा जे वटि काठियूं न हुजनि घर में चुल्हा ॿारण न हुजे महिरबानी करियो ऐं ॿारण खणी आयो या वठी वञो वञी ॿारियो वञी बोड़ रधियो वञी मानी पचायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद पियो करे पीउ जी मदद पियो करे ए बुत विकिणे हाणे काथे केरु वछे नारो ई अहिड़ो अहिड़ा गप वया पिया आहिनि पियो वरी हुनजो नारो अहिड़ो त ॿारनि खपनि त खणो त पहिरां शाम जो वरी आयो घर बुत जी नीड़ी भरी हुई चई हाणे पीउ जे अॻियां रख। हाणे पीउ खे छा थो चए या बदले मता बदो माला यस्मा वला युबसिरु वला युगनियन कशैआ। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बाबा तूं हिननि जी पूजा छाजे लाइ थो करी जेके वीचारा न ॿुधनि न सुणनि न को ॾिसनि न को सुञाणनि न तोखे को कम ईंदा न तोखे को बचाए सघंदा मुसीबत खां बीमारी खां आफ़त खां तोखे बचाए बि कोन सघंदा न ॿुधनि न सुणनि काठ जा बेजान तुंहिंजे कम जा कोन्हे। या बदला ताबुद शैतान न शैतान कान लिर्रहमान आसिया। ओ मुंहिंजा बाबा शैतान जी पूजा न कर शैतान जो चवण न कर शैतान अल्लाह जो नाफरमान अथई। या बदनी कद जानी मिनल इल्म मा लम यातिक फतबीनी अहदिक सिरातन सविया। ओ मुंहिंजा बाबा मूंखे रब नबूवत वारो इल्म ॾिनो आहे महिरबानी करे हिननि बुतनि मां त कढ मुंहिंजे कढ लॻ त तोखे सिधे रस्ते ते वठी हलां। तबलीग शुरू करे ॾिनई घर खां। हा वअंज़िर अशीरतकल अक़रबीन अल्लाह जे रसूल खे बि क़ुरान हुकुम इहो कयो त तबलीग पंहिंजे घर खां शुरू कर। अब ही लाल बरस पाण में सलाह डाकन ही वो सागियो थई जो चऊं पिया न निमरो त हुकुम त फरईंदो पक इहो थी। हाणे छा करियूं बढ़िया ही त पंहिंजे घर जो मसइलो हिन जी अची आदि जे वकर में हिन जे करे पाण पंहिंजो बि ख़ैरु कोन्हे। हा
हाणे हिनखे तूं तयारु करे कपिड़ा वपड़ा विझी हिनखे तयारु कढी वठी वञा हिनखे निमरूद जी कचहरी में महल बंगला नमरूद जो रोब ताप कुर्सियूं ताज पलंग वज़ीर वज़रा तब तब बोझ पुलिस ॾेखारियां तो कुझु चप पइसो हलो कुझु मोड़े ठीकु आहे तयारु थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ हुनखे वठी रवानो थियो जेॾी महिल निमरूद जे महल खे वेझा पहुता न दरवाज़े ते गेट ते त महल खे ज़लज़लो आयो महल लुॾियो सभु वाइड़ा थी विया अंदरि वेठा हुआ वज़ीर ॿिया हे हो सभु ठहियो इहे महल ज़लज़ला ईंदा रहंदा कया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अंदरि गेड़ियो इहो जेको मथे चढ़ियो वेठो आहे कुर्सी ते इहो केरु आहे जी बाबा इहो नमरूद आहे इहो रब सभिनी जो इहो आहे इहो आहे हे जेके वेठा आहिनि चौधारी हेठि कुर्सियुनि ते इहे हुनजा वज़ीर आहिनि कि हाणे तूं ॿुधाए त सुहिणो हुआ या हे आहिनि ये वज़ीर जेके वेठा आहिनि से त हुन खां सुहिणो हो त पहिरियों बुछड़ो कार बुथ अहिड़ी कई बात इहो रब कहिड़ो आहे जेको पाण खे कोन ठाहे सघियो ॿिया सुठा ठही विया बाबा इहा ॻाल्हि कोन्हे आउं सम्झां थो त रब अञा ॿियो आहे जे हिनखे बि ठाहियो हुननि खे बि ठाहियो हुनजी मर्ज़ी आहे इहो रब कोन थी इब्राहिम अलैहिस्सलाम रुगो बाह मां वरितो ऐं नितो थी महाराज तो हिते तो कमु पूरो थिए भॼ त भॼो वरी हिनखे वठी आया घर हलंदे फिरंदे इहे ॻाल्हियूं निमरूद ताईं पहुतियूं अॻां हमरा तयारु थी वियो आहे जेको जंहिंजे नाले ॿुधायो पिए जादूगरनि आदर कढई आदर के जी वठी अचेसि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के सरकारी आदर थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पे आदर के हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के वठी वियो बाबा सरकारी आदर थियो हल मरिया जान वाला छा थींदो तोखे मूं चयो बाबा तूं थोरो थधो थी पर तूं मरे कोन हलो हाणे हाल छा थो थिए हाणे जे निमरूद जे दरबार में निमरूद जे दरबार में जो इब्राहिम अलैहिस्सलाम आयो तो सजदो कोन कई ॿिया सभु सजदो कंदा आहिनि पर इब्राहिम अलैहिस्सलाम सजदो कोन कयो हा निमरूद सवाल कयो कि तो सजदो कोन कयो छो कि आउं सजदो सिर्फ़ उन रब खे कंदो आहियां जेको मारे ऐं ॼाणे निमरूद के इहो कमु आउं बि कंदो आहियां कि हाँ अरे कैदी वठी अचो जेल मां कढी अचो आया तलवार खणी निमरूद बीठो जेको बेॾोहियो हुनखे तलवार हणी मारे छॾियो जेको ॾोहो ॿुधायो हुनखे छॾे ॾाढी जी इहो कमु आउं बि कंदो आहियां हीउ ॾोहारियो हुनखे छॾे ॾाढो बेॾोहियो हुनखे मारे छॾियो कि हाँ मौत हयाती जो मसलो ईअं थो सम्झो कयो हल अॻिते मुंहिंजो रब उहो आहे जेको ओभर खां सिज खे उभारे वरी ओलह लाहींदो आहे जेकॾहिं तूं रब आहीं त ओलह खां उभारे ॾेखार जेकॾहिं तूं रब आहीं मुंहिंजो रब त मशरिक़ खां उभारे थो मग़रिब में लाहे थो तूं जेकॾहिं रब आहीं त हलाए पंहिंजी आदर हलाए अला ताईं और सिज खे उलह खां उभराए वरी ऊपर में ऊपर तरफ लाए ॾेखार भला फबुहित الذी कफ़र क़ुरान जा करे
हाजी उमर रहमतुल्लाह अलैह अरते देरे जो वफ़ात करे हो पुराने ज़माने जो आलम देवबंद में पढ़ी फारग थी आयो लाड़काने में उनकी कबर आ दी तो तर्जमा ने जो अजीब होला तर्जमा ने क्या कंदो ने जो अजीब होला वो तर्जुमो जेकॾहिं आउं कंदुसि त आहीं सभु कावड़ जी वञा बाबा जी ख़बर मां अल्लाह चाहे वाइस पियो करे बाबा जी ख़बर पोइ निमरूद हुन जहिड़ो मुंहुं खणी वेही रहियो आउं बि इहो अञा लिक पियो करे हुन बाक़ाइदे जेको सिंधी में नालो वठिबो उहो वरितई हासिल तो ठप डज़ करे पर उहो दौर उहो आलम जी इज़त ई माण्हू पुछंदा कोन हुआ कि वो काफर के कारण नहीं चंगी गई काबर वारो थियो निमरूद जे हेठि वेठो मचे हाल जी आग हाणे मगरब खां कीअं सॼो पए अल्लाह के रसूल फरमाए जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि कई न मुंहिंजो रब सिज खे उभारण ते हर तरफ़ खां क़ादिर आहे त अल्लाह साईं उन ई ॾींहुं वाइदो करे छॾियो त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो सिज खे ओलह खां उभारींदुसि जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि सची थी बराबरि उहो ईंदो शिकस्त आई निमरूद खे इब्राहिम अलैहिस्सलाम मोटे घर आए वक्त गुजरने रहो मथा अची वही ईद काफरन जी निमरूद वारन जी ईद की पांजी अचे पई हींअर त पाण खे पुछ कोन्हे न को बसर न को ॿियो न को बनी वे धूड़ पई उॾामे ककर कया धूड़ खुदा करे पाणी थी वेरूं बाक़ी जेके वॾेरानो उन्हनि जूं साड़ियूं भलियूं बीठियूं न पन पई वधाई पाण जा असर ते वेठा आहियूं मनो अञा में इलेक्शन अचे त वरी बगल वॼाइजा जीअं जीअं 5 साल ये कौम कुट भी है सजाऊं खाईंदी आहे सूर खाईंदी इलेक्शन ईंदी न पोइ के चङे मथे जी ॻाल्हि कोन ॿुधंदो बसि पोइ वोट पैसनि ते विकिणो वॾेरा हिसाब ते ख़बर ॻोठ में घणा वोट जी 60 वोट मिलनि अच्छा घणे वोट 10,000 रुपया वोट मिर्ज़ा चई वियो पोइ भॼी माफ़ी 15,000 रुपया वोट 20,000 रुपया वोट पैसा हड़ ईसो खाई वियो तूं मूं जहिड़ा जेके न ते सभु पिचे पिया कढनि घरु पाप करे ठूठी एॾा बगल हला ख़ैर करा हेॾो पैसा वॾो खाई वियो पाण खे हणंदो पातल वोट वरी बि उते ई ॾियणनि जिते काल्ह ॾिना हुआसीं विक पा पीढ़ी में जीअं रिढो विकिजनि न इलेक्शन में हीअ कौम विकिबी आहे 5 साल सुर खाई गई हीअ अची वई पैसो आहे कोन दर्जी ने पुछो वोट भला घटी आहे करे असां हाणे घटी कोन्हे हिकिड़े दर्जी ने 500 जोड़ा सिलिया पिया तयार थिया पैसो कोन्हे कपिड़ा किथां आया हे मोबाइलूं किथां आयूं हे पैकेज किथां था अचनि हे इज़ी लोड किथां था थियनि पैसा कोन्हे पैसा आहिनि पर असीं बखील आहियूं पैसा आहिनि पर असांजा लक्षण कोन्हे असांजा लक्षण कोन्हे कीअं ॿुधायां वरी पंहिंजी ॻाल्हि त हटी वियुसि होटल में वेठो चाहे रहो अचे घणिया तेसी वरी ईसो मथां जी ठक कई साईं चांहि पीअंदा और चांहि खणियो साईं ला VIP कोप में आ चांहि वरी टियो तेसी मथां वॾेरो जुमो वॾेरो रहो
हाणे वधे पियो कमु वेठो आंधे पीअण लाइ पचाड़ी चकियूं बते में अहिड़ियूं पयसि जिन खे चांहि प्यारणी पइजी वई पछाड़ीअ 200 रुपए जो बिल ॾेई 250 जो रज़ा ख़ुशीअ सां हलियो वियो टक जो दिलि में ॾुख कोन थियसि हाणे इहो ईअं धंधो थींदो आहे रोज़ानी अवा इहो मसीत जो धंधो आहे मदरसे जो जोली जॻह बीठा आहिनि इन में त ख़ुदा कारण विझो वञा ऐं मिसाल थो ॾियां अॼु धंधो वंधो कोन्हे जोली जॻह बीठा आहिनि अमरान में धंधो थो विझा ईसो अचे पियो हर का किस्म कढियो लिकायो अहिड़ो लिकाई केरु ॾिसे न रुपया विझी वरी चाबी कढी वरितई जीअं माण्हू सम्झनि था हिन 50 जो नोट जॾियो वड़े मुस्लमान मस्जिद में बि ठगी हा असांजा लक्षण कोन्हे सही था लक्षण सही थिए कमु सवलो थींदो 6 रुपया हज़रत अली जे खीसे में पिया 6 रुपया वञे पियो घर जो सामान वठण अटो बटो को भाॼी रास्ते में हिकिड़ो फ़कीर कढियो अली तूं सखी आहीं मुंहिंजे घर बर्तन अटो भले मुंहिंजी मदद कर अड़े हली वियो 6 रुपया खीसे में कढी वञे दादा तूं हे 6 रुपया आहिनि मूं वटि इहे खण तूं वञी अटो वठ मूं आऊं ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे दिल ते ॾिसो हाणे हज़रत अली खे छलो पियो वञे अंबा हिकु बार पंहिंजो उठण ॾाची हुनजी मार हथ में जॾहिं बीठो आहे अलीअ जे कस ते अली इहो उठण वेकूअ वठंदे मूं वटि पैसा ई कोन्हे माण्हू सुठो ई काए वञो घर ते पोइ पैसा ॾिजी हा घणा पैसा 100 रुपया ॾे मूंखे 100 में वरी घर ते उठण वरितई मार कुलिया ते हली अचे पियो अॻियां वरी ॿियो अमरा बीठो आहे अली जी ये उठण विकणंदे हो पैसा रोकणई हो घणा पैसा क्या मूं 100 में वरिती आहे पर नफ़ो जेको तूं वञी कि 160 कबूल आहे कि कबूल नी उठण हुनखे 160 हज़रत अली खीसे अचे पियो तो पहिरों को अमरा जे 100 रुपयनि में ॾिनी हुई न सोरो वाट ते बीठो आहे ए मूं त उठण ॾिनी आहे की न वई की वमो विकिणी छॾी घणे में 160 में वो मारा कर्ज त ॾे अचे 10 रुपया तुंहिंजा तो आजो 60 रुपया बची पिया हलंदे वापार थियो 60 रुपया बची पिया ख़ैरात में मिस्किन खे घणा ॾिनई 6 रुपया 6 के खोड़ो हाणे 10 जो तो देना 60 10 दुनिया 70 आखिरत वो ये तजर्बा कया हुआ रसूल जे सहाबी तदा है दुनिया दे तो या तो दे 60 रुपया है घर जो सामान धरियूं बधी खणी आयो इतनी गाल हुजे तॾहिं बि खणी माथे करियां ॻाल्हि एतिरी बि कोन्हे अञा अॻिते बि सुबुह जो हज़रत अली आयो मस्जिद में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली जे चेहरे में निहारे और खिलन अरे मुर्कन बिनी जानन जो सरदार मुर्के अली जी संजी अली कान जे माण्हू ओ दर्द में उठण ॾिनी हुई इहो सुञातो हुई मूं कोन सुञा अरे अल्लाह जो रसूल बाबा तो वही 6 रुपया तो मिस्किन के दिना बच्चन जे अटे ला तो पाण वटि रुपयो बि कोन रखियो अल्लाह आगे तो यो अमल एॾो वणियो जो
जो जिब्राइल के थी जल्दी कर तू ए मीकाइल बई जना वञो अटकल करे मुझे अली की मदद करियो जे उठण विकी वी ओ घर में 100 में यो जिब्राइल हो जे 160 में कैश में वर्ती यो मीकाइल हो या उठण जगह वही ने या वो उठण आए जेते क़यामत दी मुझी न्याणी फातिमा मैदान महशर में सवार थी मटी थी ऐलान थी न क्यों पूरो खातून जन्नत बनी जान जो सरदार जी न्याणी जन्नत में पई वने अल्लाह ताला असाए ता के सच्ची दिल से दीन की खिदमत करने की तौफीक अता फरमाए।